नाज़रीन रेती का ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा चौपाई माल ऐं माहीगिरी खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफी हक़दार औरतुनि में बकरियूं ऐं कुकड़ियूं विरायूं आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा तो उन मौके ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु ग़रीब हक़दार औरतुनि में 500 बकरियूं ऐं 1000 कुकड़ियूं विरायूं वयूं आहिनि। हीउ प्रोग्राम पूरी सिंध में हलंदड़ आहे। कुछ महीना हीउ प्रोग्राम बरसातुनि सबबि रुकिजी वियो हो। जी नाज़रीन अहम ख़बर अवां खे ईंदासीं रेती मां रेती चौपाई माल ऐं माहीगिरी खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफी हक़दार औरतुनि में बकरियूं ऐं कुकड़ियूं विरायूं आहिनि। इन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु ग़रीब हक़दार औरतुनि में 500 बकरियूं ऐं 1000 कुकड़ियूं विरायूं वयूं आहिनि। हीउ प्रोग्राम पूरे सिंध में हलंदड़ आहे। कुछ महीना हीउ प्रोग्राम बरसातुनि सबबि रुकिजी वियो हो, जेको हाणे ॿीहर शुरू करे वियो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु हो त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां ॾहरकी तालके लाइ 66 करोड़नि जी तरक़ियाती स्कीम मंज़ूर कराई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या अहम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। रेती खां चौपाई माल ऐं माहीगिरी खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफी हक़दार औरतुनि में बकरियूं ऐं कुकड़ियूं विरायूं आहिनि। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु ग़रीब हक़दार औरतुनि में 500 बकरियूं ऐं 1000 कुकड़ियूं विरायूं वयूं आहिनि। हीउ प्रोग्राम पूरी सिंध में हलंदड़ आहे। कुछ महीना हीउ प्रोग्राम बरसातुनि सबबि रुकिजी वियो हो, जेको हाणे ॿीहर शुरू कयो वियो आहे।